अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे यूट्यूब चैनल में तव्हांखे भली कार। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो ही पास पेपर आहे जेको 2 मई 2024 मॉर्निंग शिफ्ट में मुनक़द थियो ऐं हिन में असीं सिंधी जो पार्शन हल कंदासीं। सवाल 41 खां सवाल 50 ताईं। सो अचो त हलूं था लेक्चर तरफ़। 41 सवाल आहे, गज़ल में शाह शेर खे ॿियो छा चयो वेंदो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, बैतुल गज़ाल। शाह शेर खे ॿियो बैतुल गज़ाल सॾियो वेंदो आहे। सिंधी ॿोलीअ जो मयारी लहजो कहिड़े लहजे खे चयो वेंदो आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी, विचोले लहजे खे। विचोले लहजे खे सिंधी ॿोलीअ जो मयारी लहजो सॾियो वेंदो आहे। अंग्रेज़नि सिंध कॾहिं फ़तह कई? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 1843 ईस्वीअ में। 1843 ईस्वीअ में अंग्रेज़नि सिंध फ़तह कई। ऑप्शन डी ते करेक्ट आहे। कनी कामण कया कई बंबो लही कुरहा। शाह लतीफ़ जे हिन मिसरा में लफ़्ज़ कुरहा जी माना छा आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे उठ। कुरहा लफ़्ज़ जी माना उठ आहे। ग़रीबनि जो वरसो नाविल सिंध जे कहिड़े नामियारे लेखक जी तख़लीक़ आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे नारायण दास बंभाणी। ग़रीबनि जो वरसो जेको नाविल आहे उहो नारायण दास बंभाणी जी तख़लीक़ आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई 1920 ईस्वीअ में कहिड़ी अख़बार जो असिस्टेंट एडिटर मुक़ररु थियो? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए। अॻे सवाल आहे, खटरी चादर धोए थो, हिन जुमिले में फ़ेल जो कहिड़ो क़िस्म इस्तेमालु थियल आहे? त इन जो सही जवाबु आहे फ़ेल मुतअद्दी। ज़फ़र जी गाॾी पुराणी थी वई आहे, हिन जुमिले में इस्म जी हालत कहिड़ी आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे हालत इज़ाफ़त। ऑप्शन डी ते करेक्ट ऑप्शन आहे। सिंधी ॿोली में वाविल अखरनि खे छा चयो वेंदो आहे? त इन जो सही जवाबु आहे हर्फ़ इलत। वाविल अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे जंहिंजी सिंधी में माना आहे हर्फ़ इलत। इंग्लिश में त वाविल तव्हांखे ख़बर आहे AEIOU 5 वाविल आहिनि जिन खे असीं इंग्लिश में वाविल ई चवंदा आहियूं, जंहिंजी सिंधी माना थींदी हर्फ़ इलत। ऐं सिंधी में अलिफ़ वाह ऐं ये असांजा हर्फ़ इलत आहिनि। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह शाइरीअ जी कहिड़ी सिन्फ़ जो मौजूदु आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे झूलणो। ऑप्शन ए इन जो करेक्ट ऑप्शन आहे। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह शाइरीअ जी झूलणी जेका सिन्फ़ आहे उनजो मौजूदु आहे। त उमेदु आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।